अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं राब्ते जो जहान तो सवलो बणिजी वियो आहे, पर सचाई जा सॾ वरनाइण लाइ को बि तयारु न आहे। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सच खे लिकायो वञे थो ऐं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां सचाई जा सॾ वरनाइजनि था। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं ॾेखाव आम थी वियो आहे, जॾहिं मिसकीन मारूड़नि जे पेरनि जो ज़ख़्म केर बि नथो ॾेखारे, जॾहिं इस्पताल में लावारस थी बेमौत मरंदड़ मिसकीननि लाइ आवाज़ केर बि नथो उथारे, अॼु जॾहिं वज़ीरनि मशीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस मुखिया सुर्खियुनि में नशर कई वञे थी, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिर्फ़ु ग़रीबनि जो आवाज़ु उथारे थो ऐं उन्हनि तक़रीबनि खे अव्हां ताईं पहुचाए थो जेके एहतजाज जी सूरत में बि हूंदियूं आहिनि, त अदबी तक़रीबनि जी सूरत में बि या धरती जे हक़नि लाइ थींदड़ कंहिं सेमिनार जी सूरत में हूंदियूं आहिनि। अचो हिन सफ़र में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा भरिजला बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो, त जीअं सचाई जो ही सफ़र सफलता माणे सघे। हीअं सालगिरह जे मौक़े ते भेटा पेश कंदासीं पंहिंजे लिखणियुनि जे हवाले सां मुनफ़रद सुञाणप ठाहींदड़ डॉक्टर अमजद सिराज मेमण खे असीं पेश करियूं था। डॉक्टर अमजद सिराज मेमण जो तारुफ़ जेको असां अमाले चूंड कयो आहे, इनसाइक्लोपीडिया सिंधियाना तां प्रोफेसर डॉक्टर अमजद सिराज मेमण 31 जनवरी 1963 ते हैदराबाद में जन्म वरितो। संदसि तालुक़ सिंध जे हिकु इल्मी अदबी घराणे सां आहे। संदसि वालिद सिराजुल हक़ मेमण सिंधी ॿोली जो बरख अदीब, माहिर लसानियात, आलिम हो। डॉक्टर अमजद MBBS जी डिग्री डाव मेडिकल कॉलेज कराची मां वठण खां पोइ आयरलैंड मां FRCS करे कुझु वक़्तु उते ई मुलाज़मत कई। उन खां पोइ डाव मेडिकल यूनिवर्सिटी में उस्ताद मुक़ररु थियो। 2007 में प्रोफेसर ऑफ सर्जरी, 2017 में शोबे जो चेयरमैन ऐं पोइ डीन थियो। 2020 में मेरिटोरियस प्रोफेसर पिणु थियो। 2019 में डाव मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपाल ऐं जुलाई 2021 में जना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर पिणु रहियो। डॉक्टर अमजद सिराज जा पंहिंजे मेडिकल जे शोबे में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते क़ौमी ऐं बैनुल अक़वामी रिसर्च जर्नल में 40 खां वधीक तहक़ीक़ी मक़ाला पिणु छपिजी चुका। सिंधी अदब में तर्जुमनि जे हवाले सां हू सुठी शोहरत रखे थो। सिंधी खां अंग्रेज़ी ऐं अंग्रेज़ी खां सिंधी तर्जुमे जा संदसि 14 खां वधीक किताब छपिजी मंज़र आम ते अची चुका, जिन में डॉक्टर फ़हमीदा हुसैन जे किताब शाह लतीफ़ जी शाइरी में उर्ज जो रूप जो अंग्रेज़ी तर्जुमो, जेको शाह लतीफ़ चेयर पारां 2005 में छपरायो वियो। उन सां गॾोगॾु शाह लतीफ़ जे 200 बैतनि जो अंग्रेज़ी तर्जुमो संदसि भाउ नवीद सिराज सां गॾु कयल सगा पारां 2006 में छपियो। सिराज जी जग मशहूरु किताब सिंधी ॿोली जो तर्जुमो सिंधी लैंग्वेज जे नाले सां, जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी 2009 में छपरायो। सिंधी ॿोली जो ग्रामर ट्रम्प जो अंग्रेज़ी किताब जो सिंधी में तर्जुमो, जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां छपरायो वियो। फ्रेंच इनकलाब जग मशहूरु किताब जो तर्जुमो सिंध यूनिवर्सिटी पारां छपरायल आहे। सैयद मज़हर जमील जे उर्दू किताब मोहम्मद इब्राहिम जो एक सदी की आवाज़ जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी पारां छपरायो वियो। डॉक्टर ग़ुलाम हुसैन सांघीअ जी PhD थीसिस जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु कयाईं, जेको पिणु छपरायो वियो। सिराज जे मशहूरु ऐं मक़बूल नीम तारीख़ी नावल पढ़ाॾो सोई सॾ जो अंग्रेज़ी तर्जुमो सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां छपरायो वियो। सिराज जे नावल मरण मूसी आव जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु कयाईं, जेको पिणु सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जो छपरायल आहे। सिराज जे नावल ट्रियालाजी प्यासी धरती रमदा बादल जो अंग्रेज़ी तर्जुमो सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां छपरायल आहे। मासूम या दहशत गर्द डॉक्टर उमर दराज जे उर्दू किताब जो तर्जुमो पिणु कयाईं।
डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे तहक़ीक़ी किताब सिंधी ॿोली जी इर्तिक़ा जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु करे चुको, जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां छपाराए वियो। गुल हसन कलमतीअ जे किताब कराची सिंध जी मारे जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु डॉक्टर अमजद कयो हो। रायचंद राठौड़ जी किताब तारीख़ रेगिस्तान जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु कयाईं, जेको EFT पारां शाया करायो वियो। डॉक्टर अमजद सिराज डाओ यूनिवर्सिटी जे सिंडिकेट जो 2019 खां मेंबर रहियो। हुन शहदादपुर जी रहवासण अनीसा अमजद सां शादी कई। खेसि 2 नियाणियुनि, पिरह मेमण, हीर मेमण ऐं हिकु पुटु वरियाम मेमण जो औलाद आहे। हीअ असीं अमजद सिराज मेमण जो तारुफ़ अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।